आमनुत्तकुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अस्सलातु वस्सलाम पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मन व फ़हमा। वाजिबुल एहतराम मुझे दोस्तों बुजुर्गों भाइयों अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। रबिउ सानी शरीफ जो महीनो जंहिंजी मुनासिबत हुज़ूर पीराने पीर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु सां आहे ऐं सॼी दुनिया में अल्लाह वारनि सां मोहब्बत करण वारा हुज़ूर महबूब सुभानी कुतुब रब्बानी शेख सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी अक़ीदत ऐं मोहब्बत में हुननि जी महफ़िल जो इनकाद करण वारा यकीनन मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि। इन्हीअ करे त अल्लाह ताला खुद कुरान में पंहिंजे दोस्तनि जो ज़िक्र बेहतरीन अंदाज में कयो आहे। अल्लाह ताला कुरान पाक में हिकड़ी आयत न खोड़ सारी आयतूं आहिनि जंहिंमें अल्लाह ताला पंहिंजे दोस्तनि जो पंहिंजे महबूबनि जो ज़िक्र अहिड़े अंदाज में बयान करे थो जो कुरान में हुननि जी शान ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ुबान मुबारक सां पंहिंजे आशिक़नि जो मक़ाम ॾिसी ईमान बि यकीन में बदलजी वञे थो ऐं अक़ीदो बि मज़बूत थी वञे थो। अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला ईमान वारो अल्लाह का डिजो ऐं वसीलो तलाश कयो। वसीलो ज़रियो आहे अल्लाह जी हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं पहुचण जो, अल्लाह ताला जी ज़ात ताईं पहुचण जो। अल्लाह जी हर इबादत बि वसीलो आहे, नमाज बि वसीलो आहे, कुरान बि वसीलो आहे, बेहतरीन अमल बि वसीलो आहे। इन्हीअ करे जो नमाज अल्लाह जी इबादत आहे, जेतिरी इबादत कंदा अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो। कुरान पाक जी तिलावत आहे, जेतिरो तव्हां कुरान जी ज़ियारत कंदा कुरान पाक के पढ़ंदो रहंदो, इहा इबादत इहा कुरान जी तिलावत अल्लाह ताला जी कुर्बत जो वेझे थियण जो ज़रियो आहे। या जेके भी बेहतरीन अमल आहिनि उहे अल्लाह ताला जे वेझे थियण जो ज़रियो आहे। हर मुसलमान अल्लाह जी इबादत करे, कुरान जी तिलावत करे, जेके तौफीक अल्लाह ताला दे उहे हज बि कनि था, उमरो बि कनि था, बेहतरीन अमल सुठा अमल बि कनि था सदका जारिया जी सूरत में। पर जेकॾहिं को मुसलमान नमाज पढ़े थो वो यकीन सां न चवंदो त मुंहिंजी नमाज अल्लाह क़बूल कई आहे, बल्कि एतिरो यकीन रखंदो त पढ़ण मुंहिंजो कमु आहे, क़बूल करण अल्लाह जो कमु आहे। को माण्हू चवंदो त तव्हां मुंहिंजी नमाज अल्लाह क़बूल कई आहे, मुंहिंजो हज अल्लाह क़बूल कयो आहे, मां जेको इहे सुठो अमल कयां थो अल्लाह क़बूल कयो आहे। कहिड़ी बि इबादत आहे को मुसलमान करे तो पर यकीने कामिल सां न चवंदो त अल्लाह क़बूल इन इबादत के कयो आहे, पर एतिरो एतकाद, एतिरो यकीन, एतिरो कामिल यकमल दिल में ॻाल्हि ज़रूर आहे, पढ़ण मुंहिंजो कमु आहे, सजदो करण मुंहिंजो कमु आहे, क़याम करण मुंहिंजो कमु आहे, तस्बीह तहलील करण मुंहिंजो कमु आहे, काबे जो तवाफ करण मुंहिंजो कमु आहे, कुरान जी तिलावत करण कबूल मुंहिंजो कमु आहे, अमाल सालिहा करण मुंहिंजो कमु आहे, क़बूल करण अल्लाह जो कमु आहे। नमाज बि वसीलो आहे, कुरान बि वसीलो आहे, हज बि
वसीलो आहे, अमाले सालिहा बि वसीला आहिनि। को बि बहितरीन अमल करे, सुठो अमल करे, पर क़बूल उन्हीअ जो थींदो जेको मुसलमान साहिब ईमान हूंदो, उन्हीअ जो क़बूल थींदो। जिन कलमो न पढ़ियो आहे उहे केतिरो बि ख़र्च कनि, सदको कनि, ख़ैरातूं कनि, शरीयत में हुननि जो सदको ख़ैरातूं क़बूल न आहे। क़बूलियत जे लाइ शर्त आहे त उहे ईमान वारा हुजनि, उहे ईमान वारा हुजनि। त निमाज़ वसीलो, क़ुरान वसीलो, हज वसीलो, पर गारंटी न है अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात में इहा इबादत, इहो सदको क़बूल आहे। पर वसीलो उहो क़बूल आहे गारंटी सां जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजो महबूब बनाए हिन जहान में मोकिलियो आहे। हुन जी क़बूलियत में शक न आहे। नमाज की कबूलियत में शक थी सके तो कुरान की कबूलियत में मालिक कबूल करे। पर जे अंदाज में असी पढ़ू था, जे तरीके से असी पढ़ू था, पर जे कॾहिं वसीलो हुजूर अलैहिस्सलाम जी ज़ात जो हुजे, वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तवाबर रहीमा। अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए पो जॾहिं को माण्हू पंहिंजे नफ्स ते ज़ुल्म करे ऐं पोइ हुनखे पछतावो थिए त मां हाणे अल्लाह ताला जे दरबार में माफ़ी घुरां। हाणे अल्लाह ताला जो दरबार कहिड़ो आहे, अल्लाह ताला जो दर कहिड़ो आहे, अल्लाह जो घर कहिड़ो आहे। कुरान चवे पियो जेकॾहिं हू पंहिंजे दिल में पशेमानी थे त मां हाणे अल्लाह का माफ़ी वठां, त अहिड़े दरवाज़े ते वञे, अहिड़े दर ते वञे जंहिं दरवाज़े ते ना न हुजे बल्कि हा हुजे, ओड़े दरवाज़े ते वञे जंहिं दरवाज़े तां को खाली न मोटे, उन्हीअ दरवाज़े ते वञे जंहिं दरवाज़े ते दुश्मन बि अचे त खाली न वञे। कुरान चवे पियो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफिरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल वजदुल्लाह तवाबर रहीमा। जेकॾहिं को शख्स पंहिंजे नफ्स ते पशेमानी थे, दिल में पशेमानी थे, या अल्लाह मां तुंहिंजे दरबार में माफ़ी वठण चाहियां थो, मूंखे माफ़ फरमा, हू कहिड़े दरवाज़े ते वञे। अल्लाह ताला हिकिड़ो दरवाज़ो अहिड़ो रखियो आहे जेको दरवाज़ो हुनजे महबूब जो आहे ऐं उन्हीअ दरवाज़े खे पंहिंजो दरवाज़ो बि चयो आहे, पंहिंजो दरवाज़ो बि सॾियो आहे जो मुंहिंजे महबूब जे दरवाज़े ते हलियो आहे, मुंहिंजे महबूब जे दरवाज़े ते हलियो आहे। मुंहिंजे महबूब जे दरवाज़े ते ईंदे मुंहिंजो महबूब तुंहिंजे लाइ दुआ जा हथ खणंदो। दुआ जा हथ खणण मुंहिंजो महबूब जो कमु आहे, बेड़ा पार करण मुंहिंजो कमु आहे। जाऊका क़यामत ताईं जे मुसलमाननि जे लाइ हुक्म आहे। ही हुक्म ख़ास न आहे, ही हुक्म आम आहे। क़यामत ताईं जेके दौर ईंदा, जेके वक्त ईंदा, और ताईं जो हुक्म आहे। कुरान तो हुजूर जे दौर में नाज़िल थियो, कुरान तो हुजूर पढ़ियो आहे, पर जाऊका क़यामत ताईं जे मुसलमाननि जे लाइ हुक्म आहे। क़यामत ताईं जेकॾहिं को पंहिंजे नफ्स ते पशेमानी करे मुंहिंजे महबूब जे दरवाज़े ते हलियो अचे, मुंहिंजे महबूब जे दरवाज़े ते हलियो अचे, मुंहिंजो महबूब तुंहिंजे लाइ दुआ घुरे, हिते बि बेड़ा पार थी वेंदा, हुते बि बेड़ा पार। वब्तगू इलैहिल वसीला। अल्लाह जो कुरान फरमाए पियो वसीलो आहे तकर्रुब, ज़रियो। जीअं छित ते चढ़ंदा त चाड़ी का बगैर को चढ़ंदो न चढ़ंदो, ही दुआ बि चाड़ी आहे, ही तकर्रुब आहे अल्लाह ताला जे कुर्बत में, वेझे थियण में। ही वसीलो आहे। कुरान वसीलो आहे, नमाज वसीलो आहे, हज वसीलो आहे, ज़कात वसीलो आहे। अल्लाह जो कुरान फरमाए पियो इन आयत मुल्किही अय्यातियकुम ताबूत फीहि सकीनतुम व बकियतुम मिम्मा तरकु आल मूसा व आल हारून। कुरान में हिकड़ी पेती जो जिक्र आहे, पेती जो
कंहिंजो ज़िक्र आहे पेती जो, संदूक जो। इन आयता मुल्क ही अयात याकुम ताबूतो फीह सकीना। हुनखे सकीना चयो वियो आहे। सकीना जो मतिलबु आहे त दिलनि खे सुकून मिले। दिलनि खे छा मिले? ॻाल्हायो। दिलनि खे सुकून मिले। उन्हीअ पेती में छा हुयो? तारको आलो मूसा वो आलो हारून। हजरत मूसा अलैहिस्सलाम ऐं हजरत हारून अलैहिस्सलाम जा कुछ तबरुकात हुया। तबरुकात समझो था? जियां को नबी जी खमीस हुजे या दस्तार हुजे या का निशानी हुजे, उन्हीअ पेती में हजरत मूसा हजरत हारून जी निशानी हुई। ऐं उहे छा कंदा हुया? उन्हीअ पेती के साम्हूं रखंदा हुया। पोइ जैसा जंगू दी न, उन्हीअ संदूक जे वसीले सां अल्लाह का दुआ घुरंदा, या अल्लाह इन्हीअ जो वसीलो थई असांजी दुआ कबूल फरमा। अल्लाह ताला हुन जी दुआ कबूल कंदो, हुननि खे दुश्मननि ते फतेह अता फरमाए छॾींदो, कामयाबी अता फरमाए छॾींदो। अरे जंहिं पेतीअ में हजरत मूसा अलैहिस्सलाम जी निस्बत वारी शयूं हुजनि, हजरत हारून अलैहिस्सलाम जी निस्बत वारी शयूं हुजनि, उहा दुआ अल्लाह रद नथो करे त जेको महबूब जो वसीलो पेश करे, जेको सरकार जो वसीलो पेश करे, जेको आमना जे लाल जो वसीलो पेश करे, जेको अल्लाह जे महबूब जो वसीलो पेश करे, उहा दुआ रद नथी थे, बल्कि अल्लाह ताला उन्हीं दुआ के पंहिंजी बारगाह में शर्फ कबूलियत बख्शे छॾींदो आहे। नाराए रिसालत। ये ॻाल्हियूं समझो। हिन करे थोरो मां थधे अंदाज में समझायां पियो त उहा पेती जंहिंजो ज़िक्र क़ुरान में आहे, उनके साम्हूं रखनि पिया, न बि रखनि अल्लाह का दुआ घुरनि, वो मालिक कबूल करे। पेती न बि रखनि अल्लाह ताला कबूल करे। पर न, हुननि खे बि ख़बर हुई, हुननि खे बि ख़बर हुई कबूल कंदो त उहो मालिक आहे। पर तूं अहिड़ी शइ जो नालो वठ इनकार जी गुंजाइश न हुजे, बस उहा शइ साम्हूं रख ऐं अल्लाह जे दरबार में उन्हीअ जो वसीलो पेश करे, तूं दुआ घुरंदे त तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। ऐं उहे उन्हीअ ज़माने जा काफ़िर छा कंदा हुया? वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो त जेसिताईं मुंहिंजो महबूब तव्हां में मौजूद आहे, तव्हां ते अज़ाब नाज़िल कोन थींदो। जेसिताईं मुंहिंजो महबूब तव्हां में मौजूद आहे, तव्हां में मौजूद आहे, तव्हां में मौजूद आहे, अज़ाब नाज़िल कोन थींदो। अल्लाह ताला पंहिंजे महबूब जी उम्मत ते एतिरो मेहरबान आहे, एतिरो शफीक आहे, एतिरो करम करण वारो आहे, जो महबूब अलैहिस्सलाम जी ज़ात जो वसीलो तव्हां पेश कयो त उहो वसीलो अल्लाह ताला पंहिंजी बारगाह में कबूल कंदो। इन्हीअ करे असां अल्हम्दुलिल्लाह जॾहिं बि अल्लाह ताला जे दरबार में दुआ घुरूं था, कॾहिं महबूब जो वसीलो आहे, कॾहिं अलीअ जो वसीलो आहे, कॾहिं हसन जो वसीलो आहे, कॾहिं मौला हुसैन जो वसीलो आहे, ऐं कॾहिं पीराने पीर दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी जो वसीलो आहे। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहकीक, नाराए हैदरी। तव्हां ॾिसो उहा पेती आहे, काठ जी पेती आहे, हुन जी कहिड़ी अहमियत आहे। पर कुरान चवे पियो इन आयत मुल्कही अयात याकुम ताबूतो फीह सकीना। ही कुरान जी आयत आहे त हू पेती रखी अल्लाह का दुआ घुरंदा। खबर पई त जंहिं पेतीअ में अल्लाह जे नबी जा तबरुकात हुजनि, उहा पेती भी इज्जत वारी आहे, उहा पेती भी शान वारी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त काबतुल्लाह में गोल्डन सोन वारी ॼारी लॻल आहे, उन्हीअ ॼारी में छा आहे? वत्तख़ज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला। उन्हीअ ॼारी में पत्थर आहे,
उन पत्थर में हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जा पैर मुबारक जा निशान लगल। छा लगल? निशान लगल। हजरत फारूक आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह का दुआ घुरी, या अल्लाह तुझो को एड़ो हुक्म अची वजे ना असी हिते इबादत कयूं, नमाज पढ़ो। फर्श ते फारूक आजम दुआ घुरी, अर्श ते उहा दुआ कबूल थी। अल्लाह ताला कुरान मोकलो, वत्तखज़ू मिन मकाम इब्राहिम मुसल्ला, इब्राहिम वारी जगह के मुसल्लो बनायो। इब्राहिम अलैहिस्सलाम जी जगह के मुसल्लो बनायो। वो तो पत्थर आ, पत्थर में पेरन जा निशान है। तो खबर पई जिथे अल्लाह वारन जा निशानी हुजे, अल्लाह वारन जी निशानी होते उते इबादत कंदे त अल्लाह ताला हुनन जे सदके तुझी इबादत के कबूल कर। हुनन के सजदो न, ये भी गाल ज़हन में रखो, हुनन के सजदो न, यारी के सजदो न, पत्थर के सजदो न हुनजे वेठो। इनिया करे के अल्लाह वारन जे दरगाह ते वञो था, उते नफली इबादत कयो, उते कुरान जी तिलावत कयो, सदका ही खैरात कयो, तवाफ मनाए, सजदो हरामा। आई जेके झुंड कटो था ना, झुंड हिन जो भी शरीयत सा को ताल्लुक ना है, हिन जो भी शरीयत सा को वास्तो ना है। महबूब जी शरीयत या न पई सिखारे, अल्लाह जे वलियन तबलीग इन लाइ न कया त तवा दरगाह ते अची झुंड लायो। अल्लाह वाला बचवन था कुरान पढ़ो, कुरान पढ़ो, कुरान जो सवाब दरगाह वाले के भी मिलंदो, कुरान जो सवाब पढ़ण वाले के भी मिलंदो, दरगाह वाले के भी सवाब आई पढ़ण वाले के भी सवाब है। त वसीलो एड़ी पावर वाली शय जेको अल्लाह ताला जे दरबार में रद नथो थे, बल्कि अल्लाह ताला जे दरबार में कबूल थे थो। आई कबूलियत जे लाइ शर्त है, जंहिंजो वसीलो तव्हां पकड़ियो था उहो वसीलो बि पाक हुजे, उहो वसीलो बचा हुजे, उहो वसीलो बचा हुजे। हुजूर अलैहिस्सलाम मस्जिद नबवी जे मिंबर ते बैठा, असहाबाए किराम रिज़वानुल्लाह ताला अजमईन मस्जिद नबवी में एकड़ो साहबी उठियो, या रसूल अल्लाह दुआ कयो। छा कयो? दुआ तो पाण भी घुरे सके तो। अल्लाह ताला जड़े कुरान में फरमायो आ, तवा मौका घुरो, मां तव्हांजी दुआ कबूल कयां तो। पो दुआ पाण भी घुरे आ, महबूब के छो चई? छो त उ साहबियो उहो बि समझे पियो असांजी दुआ घुरण ऐं महबूब जी दुआ घुरण में फर्क आहे। असांजी दुआ घुरण ऐं महबूब जी दुआ घुरण में फर्क आहे। या रसूल अल्लाह बरसात न पई थे, दुआ कयो त बरसात थे। हाण त जानवर बि उन में फसल बि कोन पई थे, तव्हां दुआ कयो। हुजूर सही दुआ कई, अञा हथ मुबारक हेठ कोन थिया त बादल अची विया, बरसात। एतरी बरसात थी जो 7 ॾींहं ताईं बरसात नहीं। वरी ॿियो जुमो आयो, वरी सब गॾु थी विया, वरी उहो शख़्स चयो, या रसूल अल्लाह हाण दुआ कयो त बंदि थिए। अल्हम्दुलिल्लाह असां में बर्दाश्त आहे कोन, नथी थे त चऊं था थिए, ऐं जॾहिं थिए थी वरी चऊं था त मरी वियासीं। या रसूल अल्लाह अमा रहम कयो, अल्लाह ताला जे दरबार में दुआ करो, हाण त नुक़सान थिए पियो। हुजूर साईं मुस्कुराइनि पिया, एतिरा मुस्कुराया, एतिरा मुस्कुराया जो दंद मुबारक ज़ाहिर थियनि पिया। हुजूर साईं हथ खया, या रसूल अल्लाह दुआ कयो। अल्लाह जे महबूब अल्लाह ताला जे दरबार में दुआ घुरी आ त या रब्बुल आलमीन हिनन बादलन के पाण में जुदा कर बरसात न थे, बरसात न थे। महबूब जो इशारो थियो, बादल फाटी पिया, अध बादल हिकड़े पासे, अध बादल बे पासे, परे परे बरसात थे पई, पर उते मदीने वाले शहर में बरसात न पई थे। असहाबन के भी खबर हुई,
त अल्लाह जो महबूब आहे दुआ जे लाइ हथ खणंदो त अल्लाह ताला हुन जी दुआ रद्द न कंदो। हुजूर अलैहिस्सलाम जी ज़ात जो वसीलो पेश कयो। अल्लाह ताला पंहिंजे महबूब जी दुआ खे क़बूल करे। बरसात बंद थी वई। हुजूर जा गुलाम, हुजूर जा दीवाना, हुजूर जा आशिक पंहिंजे घर ॾांहुं रवाना थी विया। अॼु मुस्कुराईंदा वञनि पिया त अल्लाह ताला पंहिंजे महबूब अलैहिस्सलाम ते केतिरो महिरबान करीम